दोस्तों, 18वीं सदी में जिन अंग्रेज़ सरफरोशन हिंदुस्तान के बरतानिया जी कॉलोनी बणाई, उन्हनि में लॉर्ड रॉबर्ट क्लाइव जो नालो सर फ़हरिस्त आहे। 1743 ईस्वी में जॾहिं संदसि उमिरि सिर्फ़ 18 साल हुई, हू ईस्ट इंडिया कंपनी में हिकु क्लर्क जी हैसियत में मद्रास आयो। उन वक़्तु संदसि पघार सिर्फ़ 5 पाउंड सालाना हुई। यह रक़म संदसि ख़र्च जे लाइ तमामु घटि हुई, तंहिं करे हू सदाई कर्ज़ में वरतल रहंदो हो। मायूसी ऐं घबराहट जे करे पंहिंजे साथियुनि ऐं ऑफिसरनि सां हर वक़्तु झेड़ो कंदो रहंदो हो। दोस्तों, लॉर्ड रॉबर्ट क्लाइव सां हिकु अहिड़ो हादसो पेश आयो जंहिं हिन जी ज़िंदगीअ जे रुख खे बदिलाए छॾियो। हिन पंहिंजी ज़िंदगी खे ख़तमु करण जे लाइ हिकु भरियल पिस्तौल खयो ऐं पंहिंजी लोंदड़ीअ ते रखी गोली हलाई, पर खेसि उन वक़्तु सख़्तु हैरत थी जॾहिं कोशिश करण बावजूद बि पिस्तौल न हलियो। हिन पिस्तौल खे खोले ॾिठो त उहो गोलियुनि सां भरियल हो। पंहिंजे इरादे जे हद ताईं पंहिंजे पाण खे मारण जे बावजूद बि हू ज़िंदा हालत में मौजूद हो। दोस्तों, ही हिकु वॾो अजीब वाक़ियो हो। रॉबर्ट क्लाइव उन खे ॾिसी दांह करे उथियो। ख़ुदा पाक यकीनन तोखे कंहिं अहम कम जे लाइ ज़िंदा रखियो आहे। हाणे हिन क्लार्की छॾे ॾिनी ऐं अंग्रेज़ फ़ौज में भर्ती थी वियो। उन वक़्तु अंग्रेज़ ऐं फ्रांस ॿई हिकु ई वक़्तु हिंदुस्तान में पंहिंजा क़दम जमाइण जी कोशिश करे रहिया हुआ, जंहिंजे करे ॿिन्ही जे विच में जंग शुरू थी पई। उन जंग में रॉबर्ट क्लाइव गैर मामूली सलाहियत ऐं बहादुरी जो सबूत ॾिनो। तंहिंखां पोइ हिन तरक़ी कई ऐं अंग्रेज़ फ़ौज में खेसि कमांडर इन चीफ जी हैसियत हासिल थी वई। जंहिं क्लाइव मायूसी में अची पाण खे पंहिंजे हथनि सां मारण लाइ पिस्तौल हलायो हो, तंहिंखे उन खां पोइ बरतानिया जी तारीख़ में इहो मक़ाम मिलियो जो खेसि हिंदुस्तान खे फ़तह कंदड़नि में लेखियो वेंदो आहे। दोस्तों, असां मां हर माण्हूअ सां ज़िंदगीअ में अहिड़ो को न को वाक़ियो पेश ईंदो आहे जो हू कंहिं शदीद ख़तरे में पवण जे बावजूद बि मौजज़ाती तौर ते बची वेंदो आहे, पर पोइ बि तमामु घटि अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके रॉबर्ट क्लाइव वांगुरु उन मां को सबक़ु हासिलु कंदा आहिनि, जेके अहिड़नि वाक़िअनि में कुदरत जो ई इशारो पढ़ी वठंदा आहिनि त अञा अव्हां जो वक़्तु नाहे आयो, दुनिया में अञा तूंखे पंहिंजे हिसे जो कमु करिणो आहे। हर माण्हू खे दुनिया में कमु करण लाइ हिकु मुक़ररु मुद्दत ऐं कुझु मौक़िया ॾिना वेंदा आहिनि। इहा मुद्दत ऐं मौक़िया उन वक़्त ताईं नाहिनि फुरिया वेंदा जेसीं ताईं ख़ुदा पाक जो लिखियलु पूरो नाहे थींदो। जेकॾहिं राति खां पोइ अव्हां लाइ सुबुह रोशन थिए त सम्झी वठो त ख़ुदा पाक जे वेझो अञा बि अव्हां जे अमल लाइ कुझु ॾींहं बाक़ी आहिनि। जेकॾहिं अव्हां हादसनि जी हिन दुनिया में पंहिंजी ज़िंदगीअ खे बचाइण में कामयाबु आहियो त उन जो मतिलबु हीअ आहे त ख़ुदा पाक जे मंसूबे मुताबिक़ अव्हां खे अञा कुझु वधीक करिणो आहे जेको अञा ताईं अव्हां नाहे कयो।